أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإن أردتم استبدال زوج مكان زوج وآتيتم إحداهن قنطارا فلا تأخذوا منه شيئا أتأخذونه بهتانا وإثما مبينا وكيف تأخذونه وقد أفضى بعضكم إلى بعض وأخذن منكم ميثاقا غليظا صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला औरतुनि जे मसाइलनि खे बयान कंदे कंदे औरतुनि खां जेकॾहिं ग़लतियूं थी थियूं वञनि त पोइ उन्हनि औरतुनि खे सज़ा कहिड़ी ॾिजे उन जो बयान फरमायो हो। जेकॾहिं औरत खां ज़िना जहिड़ी गुनाह जहिड़ी सूरत थी पवे त अल्लाह तबारक व ताला इब्तिदा में फरमायो त उनखे घर जे अंदरि क़ैद करे रखो। फ़िलहाल इहा सज़ा आहे जेसि ताईं असां इन जी ॿी सज़ा बयानु कयूं, तेसि ताईं रखोसि जेसि ताईं ॿी सज़ा बयानु कयूं। पोइ भले मरी वञे असांजे सज़ा ॿी बयानु करण खां पहिरियां भले मरी वञे, रखोसि क़ैद करे। कुझु वक़्त खां पोइ अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे अंदरि ॿियूं आयतूं नाज़िल करे सज़ा बयानु फरमाई। सूरत नूर जे अंदरि उन जो बयानु आहे त जेकॾहिं ज़िना कंदड़ मर्द ऐं औरत गैर शादीशुदा हुजनि त उन्हनि खे 100 कोड़ा हणो। अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फ़ज्लिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मियतु जल्दा, 100 कोड़ा हणो न। पर जेकॾहिं वरी शादीशुदा आहिनि ॿई त पोइ उन्हनि खे संसार कयो, मिटीअ में एतिरो पूरे पोइ उनखे पत्थरनि सां चुटियो। पोइ जे चुटींदे मरी विया त बि सज़ा दुनिया जे अंदरि अची वई, माफ़ी। जे चुटींदे छॾाए भॼी निकिरी हलिया विया, जान छॾाए विया त बि माफ़ी। पर उमूमन कोई निकिरी न सघंदो हो, छो त जिॾां किॾां पत्थर पियो ईंदो हो। को हिकिड़ो पत्थर बि लॻी वियो लोंदड़ीअ जो या किथां दिमाग़ जी किथे मथे में कंहिं रग जो त किरी पियो त वियो। त पोइ इन्हनि सज़ाउनि खे बयानु कंदे कंदे अल्लाह तबारक व ताला मर्दनि खे बि कुझु ताक़ीद कयो हो त तव्हां बि कुझु सम्झ खां कमु वठो। नथियूं वणनि औरतूं, हिकु त सोचे सम्झी निकाह कयो। पोइ जेका शरारत अचे त का दांह अचे त असांजे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ सज़ा ॾियो, पंहिंजी न हलायो। नाजाइज़ी नाइंसाफ़ी करे उनखे ईअं भला क़त्ल करे न मारियो। ऐं वरी इहा बि नसीहत कई वई त जेकॾहिं का हिकिड़ी औरत जी का हिकु आदत तव्हांखे नथी वणे त पोइ थोरो अकुल खां कमु वठो, मतां उन जे अंदरि ॿियूं ख़ूबियूं अहिड़ियूं भलियूं हुजनि जो तव्हांजे अंदरि जेके उहे ख़ूबियूं न आहिनि उहे ख़ूबियूं उन जे अंदरि हुजनि। घर खे संभालण वारी या मर्द खे हर तरह सां ख़्यालु रखी ख़िदमत रखी ख़ुशि करण वारी खोड़ सारियूं ॿियूं बि थियनि थियूं ढकियल छुपियल। अल्लाह तबारक व ताला कुझु मर्दनि खे ताक़ीद बि फरमायो। नथियूं वणनि अञा बि जेकॾहिं त पोइ ॿी जॻह ते निकाह करण खां रोकियो न। माल जे लालच में बि उन्हनि खे तंग न कयो त पहिरियां हक़मार घणो ॾिनो आहे, पोइ हाणे उहो मूंखे माफ़ कर त पोइ तलाक ॾियां, या तोखे ॿी जॻह ते निकाह करण जी इजाज़त तॾहिं ॾींदुसि जॾहिं मुहारो ॾिनल ॾाजो वापसि कंदीअ त पोइ। अहिड़े क़िस्म जा शराइत विझी करे उनखे पाण वटि क़ैद पाबंद करे न रखो। नथी वणे त छॾियो, शरीयत जे कानून मुताबिक़ ॿी जॻह ते उनखे निकाह करण जी इजाज़त ॾियो, छोकी उन पुराणे ज़माने में ईअं थींदो हो, रोके रखंदा।
अॼोकिन आयतुनि जो ताल्लुक बि इन इहा निस्बत सां आहे, रब्त साॻियो आहे। गोया के ॼण त मर्दनि खे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कंहिं पहिरियां निकाह कयो, शादी कई, ज़िंदगी ज़ाल मुड़ुस गॾु गुज़ारींदा रहिया, कुझु वक़्त खां पोइ उन्हनि में अणत बणत थी पई। इन अणत बणत जे करे हिक ॿिए सां नथा जुड़नि, हिक ॿिए खे कस कसर में नथा भाइनि, नथा हलनि, बसि ज़िद ते चढ़िया आहिनि। को मर्द या औरत नथा हलणु चाहिनि गॾु, पोइ हाणे टुटणु था चाहिनि। बसि पोइ मर्दनि जी उमूमन पुराणे ज़माने में इहा आदत हूंदी हुई, जंहिं औरत खां दिलि खटी थी पवंदी हुई कंहिं बि ॻाल्हि जे करे, ऐं ॿिए जॻह ते का अख लॻी वेंदी, किथे ॿी औरत का पसंदि अची वेंदी, हिननि जो ताल्लुक ॻंढिजी वेंदो हो। हाणे पहिरीं औरत घरवारीअ खे तलाक ॾियणु चाहे थो, ॿीअ खे निकाह में वठणु चाहे थो, पर हिन मां जान कीअं छॾाए? इन जे हूंदे त हूअ ॿी घर में टिकी कोन सघंदी, न के हूअ ईंदी, हिन मां पहिरियां जान छॾाए पोइ त ॿी वठे। पोइ पहिरीं औरत ते को न को इल्ज़ाम ॾींदा, इल्ज़ाम ॾेई करे ॿीअ खे वठंदा। इल्ज़ाम सिर्फ़ इन जे करे ॾींदा त इहा औरत हिन इल्ज़ाम खां बचण जे लाइ या त मां जेको हक़ मार एॾो वॾो मुक़ररु कयो उहो मूंखे वापसि करे, या मां ॾिनो ई न आहे अञा, उहो मूंखां न घुरे मूंखे माफ़ करे, त पोइ आसानी सां तलाक ॾियांसि। या जेकॾहिं उहा औरत चवे थी त मूंखे हक़ मार बि तो न ॾिनो आहे अञा, न खपे मूंखे, पर तलाक बि न खपे, भले तूं ॿी शादी कर, मां तोसां हिन हाल में बि रहण लाइ तयारु आहियां, मां हाणे काॾे वेंदसि, बसि छो सो थियो। पर न, हिनखे जान जो छॾाइणी हूंदी त को न को इल्ज़ाम ॾींदा। पोइ न इल्ज़ाम, हर इंसान खे इज़त नफ़्स आहे, पंहिंजी इज़त प्यारी आहे, पोइ उन इज़तुनि खे मद्देनज़र रखी औरतूं उहे पंहिंजा हक़ मार छॾण जे लाइ बि तयारु थींदियूं। या जेके हिननि जे तरफ़ खां ॾाजे में कुझु सोना ज़ेवरात या क़ीमती शयूं ॾिनियूं वेंदियूं तोहफ़तन हिबे में जेके ॾिबियूं आहिनि, उहे बि वापसि ॾेई करे उन इल्ज़ाम खां बचण लाइ पंहिंजी जान छॾाईंदियूं। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखी करे अॼोकिन आयतुनि में बयानु फरमायो, व इन अरदतुम इस्तिबदाल ज़ौजन मकान ज़ौजन, जेकॾहिं तव्हां हिक घरवारीअ जे जॻह ते ॿी घरवारी तब्दील करणु चाहियो था। तब्दीली तॾहिं थींदी आहे जॾहिं पहिरीं मां उको मुको जान छॾाइजे बि हुन जी जॻह ते आणिजे। तब्दीली जो मतिलबु इहो न आहे त पहिरीं निकाह में आहे ॿी बि वठे, इहो मसइलो ई ॿियो आहे, अॻिते ईंदो। पहिरीं मां जान छॾायो था, उन जे जॻह ते इस्तिबदाल ज़ौजन मकान ज़ौजन, उन जे जॻह ते बि था आणियो, त पोइ आतईतुम इहदाहुन्न क़िंतारा, पोइ पहिरीं औरत खे जेकॾहिं न तव्हां ढेर सारो माल ॾेई छॾियो हुजे, फला ताख़ुज़ू मिन्हु शैआ, उन खां वापसि न वठो। पसंदि नापसंदि तूं ॿी थो पसंदि करणु चाहीं, पहिरीं खे छॾणु थो चाहीं, उनखे जेको बि तो माल ॾिनो आहे, महर ॾिनो आहे, या उनखे ॿियो कुझु ज़ेवरात में तोहफ़ो हिबे तौर ते कुझु क़ीमती सामान ॾिनो आहे, को ज़मीन जो टुकड़ो, को ढोर ढगो, को सोना ज़ेवर, या को प्लाट, या को घर, जेको ईअं उनखे उन में हक़ मार में न आहे, बसि ईअं ॾिनो वियो आहे तोहफ़तन हिबतन। अल्लाह जी फरमाए तो ढेर सारो सामान ॾिनो हुजेव न, फला ताख़ुज़ू मिन्हु शैआ, उन मां कुझु बि न वठो, भले ॿी कयो। अताख़ुज़ूनहु बुहतानन व इस्मम मुबीना, छा तव्हां इन औरत खे इल्ज़ाम हणी करे उन मां जान छॾाए एॾो वॾो बुहतान, वरी एॾो वॾो गुनाह खणणु था चाहियो? व कैफ़ ताख़ुज़ूनहु वक़द अफ़ज़ा बअज़ुकुम इला बअज़, कीअं वठंदो तव्हां उन खां वापसि सामान जॾहिं त तव्हां हिकु थी चुका आहियो? एॾो अल्लाह तबारक व तआला जे बयान करण जो तरीक़ेकार हया सां भरियल आहे। फरमाई व कैफ़ ताख़ुज़ूनहु वक़द अफ़ज़ा बअज़ुकुम इला बअज़, तव्हां हिकु थी चुका आहियो। अंदरूनी ज़ाल मुड़ुस जी कैफ़ियत खे अल्लाह ताला ढके बयान कयो, तव्हां हिकु थी चुका आहियो। ॿी जॻह ते अल्लाह से फरमायो आहे, हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न, हू तव्हांजो लिबास आहिनि, तव्हां उन्हनि जो लिबास हो। गोया के हिकु लटो ॿ जानियूं, हिकु लटो ॿ जिस्म अंदरि, इहो उहो मख़सूस कैफ़ियत जो बयान आहे। अल्लाह से फरमाए तो जॾहिं हिकु थी चुका आहियो
कीअं वठंदो तव्हां उन खां हाणे? वअख़ज़ना मिनकुम मीसाक़न ग़लीज़ा। ऐं अथव यादि हेॾे वॾे मजमे जे साम्हूं इन औरत जे वकील शाहिदनि मिटनि माइटनि वॾे मजमे जे रूबरू वॾो वाइदो वचन तव्हां खां वठी चुकी आहे निकाह वारे वक़्त में। तो चयो आहे त हेतिरो महर ॾींदुसि, हेतिरो सुखियो रखंदुसि, हे शर्त शुरू त ॻाल्हायां थो, तो वाइदो कयो आहे, अहद कयो आहे, हिकिड़ो वॾो वचन कयो आहे वॾे मजमे जे साम्हूं। हाणे तूं कीअं मोटंदे ज़बान तां? वअख़ज़ना मिनकुम मीसाक़न ग़लीज़ा, एॾो वॾो पक्को इक़रार औरत तव्हां खां वठी चुकी आहे, हाणे अञा फिरंदो? अल्लाह तबारक व तआला मर्द खे गोया के इन आयतुनि जे ज़रिए सां सेखारियो त तूं मर्द थी ॾेखार। मर्द जी बि हिकु हैसियत हूंदी आहे। मर्द औरत जे भेट में ॿीणो टीणो चवणो बुरदबार हूंदो आहे। हर ॾुखे मसइले जो हल कढी करे एतदाल सां ज़िंदगी गुज़ारींदो आहे। ज़बान कंदो आहे त पाड़ींदो आहे। ख़ुसूसन औरत कमज़ोर ज़ात आहे, उनजे मथां ईअं ज़बान दराज़ी न कंदो आहे जो उबतो सुबतो ॻाल्हाईंदो वञे, इल्ज़ाम हणंदो वञे। ईअं उनखे हरूभरू तेज़ तिखो ॻाल्हाए उनजी दिलि कोन टोड़बी आहे। मर्द बुरदबार थींदो आहे, समझदार थींदो आहे। पर तोखे जेकॾहिं ॿी घर वारी वणी थी वञे तो न ख़बर आहे कर कंहिं झलियो आहे तोखे, पर पहिरीं खे छॾणु तो चाहीं त पोइ उन खां वापसि न वठंदी कुझु, यादि रखजा। कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला अॻियां आयत में फरमायो वाशिरुहुन्न बिल मारूफ, फरमाई त जेकॾहिं रखो था त बि सुहिणे तरीक़े सां, जेकॾहिं छॾियो था त बि सुहिणे तरीक़े सां। पंहिंजी न हलाईंदव, छो मुख़्तलिफ़ ख़ानदान, मुख़्तलिफ़ रिश्ता असांजे ॿुधायल तरीक़े सां तव्हां हिक ॿिए जे लाइ हलाल थिया आहियो। काई औरत कंहिं मर्द जे लाइ, कोई मर्द कंहिं औरत जे लाइ हलाल कोन हो। असांजे ॿुधायल तरीक़े खां सवाइ तव्हां नाजाइज़ियूं ई कयो आहे, ज़िना में शुमार थींदा वरितो आहे, पर असां हिकिड़ो शरई तरीक़ो तव्हांखे ॾिनोसीं। मुख़्तलिफ़ ख़ानदान तव्हां पाण में रिश्तनि जे ज़रिए मिलिया आहियो। पोइ असां तव्हांखे लाॾ कोॾ ख़ुशीअ सां मिलण जो तरीक़ेकार ॾसियो आहे, ऐं तव्हां पाण निकाह बि ख़ुशीअ सां, सेहरनि सां, वॾे तमतराक सां, आदुरभाव सां, भली काराया भाकुरनि सां, जुमिरनि सां कंदा आहियो। हालांकि जुमिर इहे सभु शयूं नाजाइज़ आहिनि, तव्हां वॾे ख़ुशियुनि सां इहे शादमाना कंदा आहियो। पोइ वरी छॾण महिल वरी तव्हां खां उहे ख़ुशियूं विसरी थियूं वञनि, पोइ हिक ॿिए जी इज़त, हिक ॿिए जे ख़ानदान खे लोड़े था छॾियो। ईअं कोन्हे। मर्द समझदार थींदो आहे, बुरदबार थींदो आहे, रखे थो त बि सुहिणे सलूक सां रखंदो, जेकॾहिं छॾे थो त बि सुहिणे सलूक सां रखंदो। हिक तरफ़ खां ॾिठो वियो त मर्द खे ॼण त अल्लाह तबारक व तआला मर्दानगी सेखारी आहे त तूं मर्द थी ॾेखार। ॿिए पासे खां तस्वीर जो ॿियो पासो जॾहिं ॾिठो वियो त इस्लाम औरत जे ज़बरदस्त इज़त खे बयानु कयो आहे। इस्लाम औरत खे इज़त ॾिनी आहे त औरत जी बि इंसान आहे, हुनजी इज़त आहे। तव्हां हुनखे ग़लति सलत ॻाल्हाईंदो, तव्हां हुनखे पंहिंजे बिस्तरे जी ज़ीनत बनाए, चंद ॾींहंनि में जवानी हुनजी ख़तम थी वई, पोइ हुनखे तव्हां फिटो करे वरी जितां ॿी पसंदि अचे हुनखे वठंदो, ऐं पोइ हिनखे ॾिनल माल वरी हुन खां वापसि वठंदो। छा औरत जी इज़त कोन्हे? छा औरत हिकिड़ो जानवर आहे? घर में जीअं का मेंह का ॾेढ बकरी वरिती, पोइ हुनखे सुहावी जेसि ताईं खीर ॾिनई, जॾहिं उहा खीर ॾियणु छॾे वई, तव्हां पुड़ीअ ते वरी खपाए छॾियो, वरी ॿी वठो। छा औरत सां जानवरनि वारो सलूक कंदो? न, औरत हिकिड़ी मुस्तक़िल इंसानी हैसियत रखे थी, उनजी बि इज़त आहे, उनजो बि एतिराम आहे। मालूम थियो त क़ुरान पाक हिक तरफ़ खां मर्द खे मर्दानगी थो सेखारे, ॿिए तरफ़ खां औरत जो शानदार एहतराम, इज़त ऐं इकराम बयान थो करे। इस्लाम जेका इज़त कई आहे औरत जी, ही दुनिया जा जेके लिबरल क़िस्म जा माण्हू औरत जो पासो वठी ऐं चवनि था त औरत खे असां इज़त था ॾियूं, दीन इस्लाम में औरत खे क़ैद कयो वियो आहे, इहे लेबल हिकिड़ो सुहिणो था ॾियनि। इन लेबल जे पोयां औरत खे बेपर्दा बेइज़त करणु था चाहिनि। इन लेबल सुहिणे लॻाइण सां औरत जी इज़त कान थींदी। हे औरत खे इज़त वारे शानदार इस्लामी कानूनी दायरे मां कढी करे औरत खे बेपर्दा करणु था चाहिनि, मर्दनि जे ख़्वाहिश जो सिंगार ज़ीनत बनाइणु था चाहिनि, ऐं औरतुनि जे हक़नि हुकूकनि खे लताड़े औरत खे हर माण्हूअ जे आॾो ज़लील ऐं रुसवा करणु था चाहिनि। अल्लाह तबारक व तआला औरत जे अंदरि हिकिड़ो हया रखियो आहे। उन हया जे करे औरत कहिड़ी बि
ग़लत खानदान जी छो न हुजे, पर ईअं हर भरू अख कंहिंसां कोन मिलाए सघंदी। अल्लाह ताला हुन में हया रखियो आहे। ईअं कोन दिलि वारी ॻाल्हि पीउ माउ खे या कंहिं ॿिए खे चई सघंदी खुली करे। हया रखियो अल्लाह ताला हुन में। अम्मा सां या पीउ सां या वॾी भेण सां लिकाए ॻाल्हि कंदी जेका बि हूंदी हुनजे पसंदि नापसंदि जी घुरण जी बि। पर हिननि इहे लिबरल क़िस्म जे माण्हुनि औरत खे आज़ादी ॾेई ॿाहिरि आणे इन जे ज़बान ऐं इन जे पर्दे खे खोले छॾियो आहे। जहिड़ो लफ़्ज़ वणेसि थी उहा औरत मुड़ुस खे बि, भाउ खे बि, पीउ खे बि ॻाल्हाए वठे थी। मर्दनि सां गॾु उन्हनि खे विहारे वियो आहे। नालो इहो ॾिनो वियो आहे त छा औरत जी इज़त कान्हे? हालांकि औरत जी इज़त इन ॻाल्हि में आहे त औरत पंहिंजे मर्द जे इज़त एतिराम खे मदे नज़र रखंदे उनजे घर, उनजे ॿार बचे जी ऐं उनजे घर जी, मर्द जी, पंहिंजे जी सार संभाल करे। पोइ ॾिसो क़ुर पाक मर्दनि खे बि ताक़ीद कयो आहे त तव्हां बि औरत जे मथां सख़्ती न कयो, तव्हां बि औरत जे मथां बोझ न बणिजो ऐं इन्हनि औरतुनि खे बि पंहिंजे मथां बोझ न सम्झो। उनजी खाद खुराक जो लिहाज़ रखो, उनजे लटे कपिड़े जो रखो, उनजे सर्दीअ गर्मीअ जो बचाव बंदोबस्त कयो। इस्लाम हिक पासे खां औरत खे तालीम ॾिनी आहे त ॿिए पासे खां मर्द खे बि तंबीह कई आहे। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हाणे हिननि ज़ाहिरी आयतुनि मां बि इहा ई ॻाल्हि मिले थी त जेकॾहिं तव्हां ठीकु आहे नथा हली सघो, ॿी औरत रखणु चाहियो था, पहिरीं खे छॾणु चाहियो था, पहिरीं घरवारीअ जी जॻह ते ॿी घरवारी आणणु चाहियो था, त पहिरीं घरवारीअ खे इल्ज़ाम ॾेई करे घर मां न कढो ऐं उनखे हक़मार जेको ॾिनो अथव उहो वापसि न वठो, या जो कुझु बि ॾिनो अथव भला हक़मार खां सवाइ बि कुझु उहो बि वापसि न वठो। छा बोहतान हणंदव? छा एॾो वॾो गुनाह खणंदव ॿिए ते बोहतान हणण वारो? छा तव्हां हिकु कोन थी चुकायो? अल्लाह ताला अंदर जूं जेके ॻाल्हियूं इंसान खे आर ॾियारींदियूं आहिनि उहे कयूं आहिनि। छा तव्हां हिकु कोन थी चुकायो? हाणे छॾींदव? छा भला ठीकु आहे जेकॾहिं छॾणु था चाहियो त पंहिंजे अंदर जूं कमज़ोरियूं हेबनि वारियूं ॻाल्हियूं कंदव ॿाहिरि? छा हुन खां वापसि वठंदव कुझु? इन्हनि लफ़्ज़नि में ॼण त शरीयत जा काफ़ी सारा मसइला अल्लाह तबारक व तआला बयानु करे छॾिया। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त औरत पंहिंजी जान जेका मर्द जे हवाले करे थी न, इन जे एवज़ में हूंदो आहे हक़मार। जेकॾहिं हक़मार औरत खे मर्द नथो ॾे ऐं औरत चवेसि थी त मूंखे हथु न लाहिजां, जेसिताईं मुंहिंजो हक़मार जेको तो मुक़ररु कयो मूंखे पंहिंजो हथु नथो ॾे, त बिल्कुलु औरत खे हक़ आहे, मर्द हुनखे चूं बि नथो करे सघे, लफ़्ज़ त नथो ॻाल्हाए सघे पर हथ बि नथो लॻाए सघे। इहो औरत जो हक़ आहे। जंहिंजे करे अल्लाह से फरमायो त आतैतुम इहदाहुन्ना क़िंतारन फला ताख़ुदू मिन्हु शैया, ढेर सारो सामान ॾिनो हुजेव न त बि उन मां कुझु न वठो। जेकॾहिं सॼो सारो सामान महर में ॾिनो आहे, हक़मार में, पोइ त औरत जो हक़ आहे, औरत जी उहा हक़मार मिल्कियत आहे, उहो क़तान हुन खां वापसि नथो वठी सघे, वठंदो त मुजरिम आहे, ॾोही आहे। ऐं औरत जेकॾहिं नथी ॾे उन ते लड़ी मरी थी पवे त हुनजो उहो हक़ आहे, कोई नथो हुन खां खसे सघे। पर जेकॾहिं ॿी सूरत हक़मार खां सवाइ हिकिड़ो ॿियो सामान ॾिनो वियो आहे, उन में बि अल्लाह तबारक व तआला त एॾो चई छॾियो क़िंतारन, ढेर जेकॾहिं ॾिनो हुजेव त बि न वठो। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हक़मार औरत जो हक़ आहे, इन करे लफ़्ज़ ई चवंदा आहियूं त हक़ महर, हक़ महर ॿ शयूं मिलाईंदा आहियूं, हिकु महर ॿियो हक़। हक़ महर माना औरत जो हक़ आहे, उहो त नथो वठी सघे मर्द वापसि। बाक़ी ॿियो जेको सामान आहे ज़रूरी ऐं उहो काफ़ी मिक़दार में ॾिनो वियो आहे, उन मां कुझु शयूं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेकॾहिं मुशावरत सां ऐं हिक ॿिए जे सलूक सां ॿ माण्हू विच में, हिकिड़ो मर्द जे तरफ़ खां, हिकिड़ो औरत जे तरफ़ खां, हिकिड़ो मर्द, हिकिड़ी माई मर्द जे तरफ़ खां, हिकिड़ी माई औरत जे तरफ़ खां, समझदार औरतूं ॿ मर्द विहारे करे उन्हनि जे मुशावरत सां कुझु शयूं वापसि वठिजनि, इज़त ऐं एतिराम सां त वठी सघे थो। हक़मार खां सवाइ हक़मार औरत जी मिल्कियत आहे। जेकॾहिं औरत पाण पंहिंजी ख़ुशीअ सां ॾेई छॾे पोइ त हुन ते एतिराज़ ई कोन्हे। इन जे करे त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे दौर ख़िलाफ़त में बाक़ाइदगीअ सां हुकुम ॾींदा हुआ त अरे जवानो छड़ो औरतुनि जो हक़मार जंहिं महिल मुक़ररु था कयो न, एतिरो मुक़ररु कयो जेको ॾेई सघो, ऐं एतिरो मुक़ररु कयो जो सुभाणे तव्हां ज़ाल मुड़ुस न हली सघो, छॾणी पए उहा माई त उन खां वरी उहो वठो न लालच में, एतिरो ॾियो जंहिं ते तव्हां छॾे बि सघो त बसि, नथी वणे न जेको हक़मार मुक़ररु कयो ठीकु आहे उहो हुनखे आयो, छॾे बि सघो वठो बि न, जे उहा औरत तव्हांखे न ॾे हुनजो हक़ आहे, एतिरो कयो जंहिंखे तव्हां दरगुज़र करे सघो, एॾी मिल्कियत न ॾियो जो सुभाणे उहा तव्हां खां हज़म न थी सघे, मुक़ररु कयो पूरो सारो। पोइ चवंदा हुआ हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदा हुआ
पंहिंजे दौर ख़िलाफ़त में त जेकॾहिं हक़ महर ॼण का सुठी ऐं बहितर शइ हुजे हा न त अलाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजूं नियाणियूं जॾहिं परणाए पियो न त 12 ओकियनि खां वधीक हक़ महर मुक़ररु करे हा, पर हुज़ूर जन सिर्फ़ पंहिंजे नियाणियुनि जो 12 ओकिया चांदीअ जा उहे ई मुक़ररु कया। इहे असांजे अॼोके ज़माने में के 35 सवनि जे अंदरि थींदो, अञा बि शायदि थोरो 3500। हर उमर से फरमाईंदा जे हक़ महर क़ीमती शइ हुजे ऐं ज़रूरी हुजे हा, महबूब हुजे अल्लाह जे रसूल खे त घणो मुक़ररु कंदा न अल्लाह जा रसूल पंहिंजे नियाणियुनि जो, पर मुख़्तसर मुक़ररु कयूं इन जे करे इन शइ ते फ़साद न वञे। ऐं दुनिया जे माण्हुनि खे इहा शइ असां जेकॾहिं अॼु मुक़ररु कंदासीं सभु रीस कंदा, पोइ सभु माण्हू उन महर खे मथां न पुॼी सघनि, के ग़रीब हूंदा के अमीर हूंदा, वॾो मुक़ररु कंदासीं त ग़रीब बि उन हक़ महर खे ज़हन में रखी करे निकाह जूं तयारियूं कंदा, पोइ उहो हक़ महर न अदा थी सघे न त तेसीं ताईं जेसिताईं हक़ महर ठाहे मर्द ज़ाल जो तेसीं ताईं हुनजी ज़िंदगी ॻरी वञे। हर माई चवंदी त न भाउ मूंखे बि फलाणे जेतिरो हक़ महर मिले त पोइ मां निकाह क़बूल कंदसि। हाणे साईं मर्द कमाए 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 बुंड निकिरी पएसि जेसिताईं उहो हक़ महर तयारु थिए। इन जे करे उमर से फरमाईंदा त मुख़्तसर मुक़ररु कंदा कयो जेको भरे सघो, पर वक़्तु चूंकि गुज़रंदो वियो। हज़रत उमर से रज़ी अल्लाह ताला अन्हु मसलिहत हिकमत तहत इहा ॻाल्हि त करे छॾी। कुझु ॾींहंनि खां पोइ कुरैश कबीले जी हिकिड़ी औरत आई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि। हज़रत उमर सिंह खे चवणु लॻी त या ख़लीफ़तल मुस्लिमीन, ए मुसलमाननि जा ख़लीफ़ा बादशाह सलामत, छा 400 दिरहम या 400 दीनार खां मथे तो हक़ महर मुक़ररु करण खां माण्हुनि खे रोकियो आहे? 400 दिरहम हक़ महर मुक़ररु करण खां मथे माण्हुनि खे तो रोकियो आहे त 400 खां मथे न ॾियनि ईअं? उमर से फरमाया हा छो? च माण्हू एतिरो वॾो मुक़ररु कबो त पोइ अमीर त ॾेई सघंदा, ग़रीब कीअं ॾींदा? इन जे करे घटि दर्जो रखियो आहे त अमीर बि आसानी सां ॾींदा, ग़रीब बि आसानी सां ॾेई सघंदा। उन औरत चयोसि तो क़ुर पाक जी हीअ आयत कोन पढ़ी आहे छा? चईंसि कहिड़ी? त फौरन उन औरत चयो वाह त तुम इहदाहुन क़िंतारन, अल्लाह से फरमाए तो जेकॾहिं तव्हां ढेर सारो सामान ॾिनो हुजे ढेर सारो त बि उन मां वापसि न थो ॾियो। ढेर छा आहे? ढेर 400 दिरहम थींदा छा? ढेर त माना घणो थींदो न। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं औरत जी इहा ॻाल्हि ॿुधी फौरन मेंबर ते आयो। मेंबर ते चढ़ी वेही करे सहाबा किराम खे उन दौर जे माण्हुनि खे मुस्लमान खे गॾाए करे हुकुम फरमायूं त बाबा 400 दिरहम खां घटि या 400 दिरहम जी ॻाल्हि जेका मां कंदो हुउसि या 12 ओकिया वारी ॻाल्हि कंदो हुउसि उहा कंहिं मसइले ते तहत कंदो हुउसि, पर हाणे मां तव्हांखे रोकियां नथो, भले जेतिरो वणे हक़ महर ॾियो, पर साहिब जेतिरो ॾियो, भले ॾियो। साहिबनि सगोरनि पुछा कई गोया खे त कल्ह पियो चई त थोरी ॾियो, जंहिंमें हिकमत हुई ग़रीबनि जो बि फ़ाइदो हो। अमीर आसानी सां पिया ॾियनि, ग़रीब कोन था ॾेई सघनि, उन्हनि जी रिआयत रखंदे ग़रीबनि जी तव्हां थोरे महर जो हुकुम कयो हो, अॼु वरी चओ था 400 दिरहम खां बि मथे ॾियो त भले ॾियो, इहो छा चकर आहे? पर हज़रत उमर साईं फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब ॾिनो त ख़बर अथव मां अॼु 400 दिरहम खां मथे बि हक़ महर मुक़ररु करण जी जेका इजाज़त ॾियां उहा हिन जे करे त माण्हू मतां ईअं सम्झनि त इहो ई ॾिबो 12 ओकिया या 400 दिरहम उनखे उन खां मथे ॾियणु हराम आहे। मतां माण्हू ईअं सम्झनि मां इजाज़त ॾेई छॾी त माण्हू पंहिंजे तरफ़ खां को वधीक ॾिए थो कंहिं औरत खे जंहिंजो हिकु हुस्न जमाल मथे आहे, जंहिंजी ख़ूबियूं ईमानी इस्लामी दीनी ख़ूबियूं बहितरीन आहिनि ऐं उनखे उहो हक़ महर ठहे थो या मुआशरो कंहिं इलाइक़े में कंहिं मुल्क में दीनी इस्लामी हुकूमत क़ाइमु थी वई आहे, उते औरतुनि पंहिंजो पाण खे इस्लामी तालीम सां अहिड़ो त मुनवर कयो आहे, चमकायो आहे जो ख़ुदि ब ख़ुदि उन्हनि जी उते वैल्यू दीन जे करे शराफ़त जे करे असमत ऐं इज़त ऐं एतिराम जे करे वधी वई आहे। उन्हनि जो हक़ महर जे करे 400 खां मथे बि हले थो वञे त भले वञे। माण्हू वधीक हक़ महर ॾियण खे हराम सम्झनि, इन जे करे अॼु जवाज़ जी फतवा थो ॾियां भले मथे ॾियो। जंहिं मां मालूम थियो गुरबत जे माहौल में मिक्स असां जहिड़े माहौल में हक़ महर दरमियानो मुक़ररु कजे जेको हर आम ख़ासि अदा करे सघे। पर जेकॾहिं कंहिं मुल्क कंहिं इलाइक़े में माहौल अहिड़ो आहे जिते ख़वास आहिनि, औरतूं उन्हनि जी वैल्यू आहे, मर्दनि खां वधीक ज़रा पंहिंजे इज़त ऐं शराफ़त में रुतबो रखनि थियूं, त उते जेकॾहिं उन्हनि खे महर ॾिजे थो त क़ुर पाक उन जी तरफ़ बि इजाज़त ॾिनी आहे।
त ॾिसो हिननि आयतुनि जे ज़रिए सां मालूम थिए थो त औरत जी बि इज़त आहे। मर्द खे इहे ॻाल्हियूं मद्देनज़र रखी करे ज़िंदगी गुज़ारणी पवंदी मामलात में ऐं हक़ महर में इंतिहाई गहरी नज़र खां कमु वठे, ओतिरी महर मुक़ररु करे जेका आसानी सां ॾेई सघे ऐं वरी जे न ठही सघी जोड़ी टुटी वञनि त उहा वापसि वठण जो हरबरो अज़म न करे, छॾे सघे ठीकु आहे बसि जेका तोखे आई उहा तुंहिंजी आहे। अल्लाह तबारक व तआला तॾहिं फरमायो त इहो हक़ महर गोया कि औरत जे पंहिंजे हिन जान मर्द जे हवाले थी करे उनजे एवज़ में आहे। एवज़ में आहे त भई एवज़ त हक़ आहे हुनजो। त इन्हनि आयतुनि जे ॿुधण ऐं सम्झण खां पोइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि राज़ जी इहा थी मालूम थिए त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त जेकॾहिं न तूं सॼो बि औरत खां सामान ॾाजे वारो वापसि वठी छॾीं त बि खणी असां दरगुज़र कयूं, पर जेको न इल्ज़ाम हणंदे औरत ते यादि रख इहो गुनाह बि वॾो अथई। गुनाह त पोइ हाणे औरत जी दिलि रिंजाइण जो इल्ज़ाम लॻाइण जो वॾो गुनाह आहे। ऐं इन खां अलावा मर्द खे अल्लाह ताला इहो बि अहसासु ॾियारियो आहे त सभिनी मजमे जे माण्हुनि जे साम्हूं जो तो लिखी ॾिनो त हा मां हेतिरो हक़ महर ॾींदुसि, औरत जी मिल्कियत आहे, तकिड़ो ॾींदुसि या उधारो ॾींदुसि, माण्हुनि जे साम्हूं इक़रार कयो वई ख़ुशी लाॾ में हे शयूं ज़ेवरनि में ॾींदुसि, हे शयूं हक़ महर में ॾींदुसि, हेतिरो लिखी ॾिनई, अॼु वापसि वठंदुसि, लॼ कोन थींदई। माना अल्लाह तबारक व तआला बि ॼाणो त हिननि आयतुनि जे ज़रिए सां सेखारियो त ओतिरियूं ॾे जेतिरियूं ॾींदे बि न झझक चई ऐं जंहिंखे वापसि वठण जी हरूभरू बि दिलि में इहा ख़्वाहिश पैदा न थिए। त इहा तालीम क़ुर पाक जेका ॾिनी आहे अहिड़ी तालीम दुनिया जो कोई किताब न ॾींदो। अल्लाह जे रसूल जेका तालीम ॾिनी आहे जंहिंसां इंसान हक़ीक़ी इंसानियत में अचे थो, इहा तालीम ॿिए जॻह ते न मिलंदी। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।